नाज़रीन, कराची का हैदराबाद वेंदड़ कार M9 लिंक रोड ते ॿोॾि जे पाणी में लुढ़ी वई, जंहिंजे नतीजे में मुड़ुसु, ज़ाल ऐं 4 ॿारनि समेत 7 ॼणा लापता थी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकैली मूजिबि सावणी जी बरसातुनि खां पोइ थधो डैम ऐं मथां ईंदड़ बरसाती पाणी खां पोइ मलीर में ॿोॾि वारी सूरताल आहे। रेस्क्यू टीमुनि तोड़े पुलिस जी मदद सां मलीर नदी भरिसां आबाद ॻोठनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ पूरी राति मस्जिदुनि में ऐलान कराया विया ऐं ॻोठाणनि के पंहिंजा घर खाली करण लाइ पूरी राति रेस्क्यू ऐं सिंध पुलिस कोशिशूं करे अवाम खे महफ़ूज़ जॻहनि ते मुंतक़िल करे वरितो। पाणी मलीर नदी में दाख़िल थियण करे कराची खां हैदराबाद वेंदड़ कार ॿुॾी वई, जंहिंजी काफ़ी ॻोल्हा बावजूदि अॼु सुबुह सवेरे उन कार खे रेस्क्यू कयो वियो आहे। कार में सवार मासूम ॿारनि समेत 7 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। हादसे जो शिकार थियल कार जे ड्राइवर जे भाउ हाफ़िज़ अब्दुल हई जो चवणु आहे त संदसि भाउ कराची खां हैदराबाद अची रहियो हो। भाउ सां ॿीहर राब्तो न थियो आहे। होॾां इतलात खाते जे सेक्रेटरी अब्दुल रशीद सोलंकी चयो आहे त मलीर नदी जे बरसाती ॿोॾि में ॿुॾी वियल ख़ानदान जी ॻोल्हा कई पई वञे। हिन वधीक चयो त मक़ामी माण्हुनि पारां ख़ानदान खे ॿोॾि जे पाणी में दाख़िल थियण खां मना कई वई, पर हिननि उन खे नज़रअंदाज़ कंदे पंहिंजो सफ़रु जारी रखियो। पाणी जी शिदत सबबि संदन कार उन रैली में ॿुॾी वई। अवाम खे एहतियात करण जी अपील कयूं था।